हाजी अब्दुल रज़ाक जिंदाबाद अदी सादा मेमन साहिबा जेके ख़िताब कह रही हुयूं हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त असांजे मेमन तहत में मेमन जमात में काफ़ी सारा नौजवान जेके हिकिड़ी सुठी सोशल एक्टिविटीज़ में हमेशह जेको त पंहिंजो सलाहियतूं सर्फ कंदा रहिया आहिनि। उन्हनि मां ई हिकिड़ो असांजो दोस्त आहे उबैद मेमन जंहिंजो ताल्लुक़ नंढिड़ो हिकिड़ो शहर आहे बेलो शहर ज़िले सजावल खां पाण ते आयो बि आहे। असल में आई साहब जी मने ते लाइ ख़िताब जे लाइ मरकज़ी अॻवान जे लाइ पर संदसि हिम्मत अफ़ज़ाई जे लाइ ॿ लफ़्ज़ चवंदुसि त काफ़ी चैनल्स ते बि हुनजी जेको त पंहिंजो हिन कारकर्दगी खे साराहियो वियो आहे। उर्दू चैनल ते बि मूं ॾिठो आहे ऐं कुझु दोस्तनि मूंखे हींअर ॿुधायो आहे त होटलुनि ते जेको बि खाधो बचे थो उनखे ज़ाया थियण खां बचाइण जे लाइ उहो सॼो खाधो जमा करे थो गॾु करे थो ऐं पोइ जेके बि जिते ग़रीब आहिनि उते उन्हनि खे वञी करे हू खाधो खाराए थो ऐं काफ़ी अरसे खां वठी करे हू ख़िदमत जो इहो कमु सरअंजाम ॾेई रहियो आहे। संदसि हिम्मत अफ़ज़ाई जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर ताड़ियूं थी वञनि। गुज़ारिश कंदुसि ख़िताब जे लाइ सिंध मेमन तहत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी जमील मेमन साहब खे त पाण अचे ख़िताब करे।